अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 25 अप्रैल सैटरडे ऐं सुबुह जा 10:15 थिया आहिनि। हाणे ज़हरा वई हली। गुल ॾिसो केॾा प्यारा आहिनि। हे ॾाढ़ूं जो गुल, हे हिन पर्पल प्लांट जो, ऐं हिन में हे पहिरियों गुल टिड़ियो आहे जंहिंखे असां लूणकीअ जा गुल चवंदा आहियूं। ठीकु आहे। इंग्लिश उर्दू में ॿिया बि घणा ई नाला आहिनि। ऐं हिते बीठे बीठे हिन जी सफ़ाई बि कयमि। कुझु प्लांट्स खे हाणे मां पाणी ॾिनो आहे ऐं कुझु प्लांट्स खे पोइ ॾियां थी, बाल्टी भरे रखी अथमि। हालात ॾिसो न, ख़तरनाक। बहरहाल ड्रिजंदी बि आहियां ऐं इहो सभु कुझु हूंदो बि आहे हिते, नो प्रॉब्लम, इहो थींदो रहंदो। सो माशाल्लाह व्लॉग जी इब्तिदा आहे। थोरी अॼु देरि कई अथमि। घणा ई कमकारियूं जीअं सुबुह जो मां कंदी आहियां उहे कया आहिनि। ऐं सुराण खे जीअं त थोरो देरि सां वञिणो अॼु सैटरडे ते, त मां वरी थोरो कलाक खनि एक्स्ट्रा निंड करे वरिती। या मुंहिंजी वॾी अयाशी हूंदी आहे, वॾो मुंहिंजो मतिलबु मुंहिंजे लाइ ट्रीट हूंदी आहे हिकिड़ी ॾींहं में। ऐं हिते बाल्टी भरे रखी आहे छो त मोटर हलायमि सुबुह जो टांकी भरण लाइ, त कुझु प्लांट्स खे पाणी विझी वियमि ऐं कुझु भरे रखी आहे, त इहे थोरी देरि में मां इहे विझंदमि। सो माशाल्लाह हे वधी रहियो आहे। बाक़ी हे सड़ी वियो, हे ॾिसो बिल्कुलु सड़ी वियो। हिन में गुंजाइश ई न आहे त नवां पन निकिरंसि। सोचां थी हिन में या त कुझु ॿियो पोखियां या हिनखे उछले ई छॾियां। ऐं हिकिड़ो ॿियो मां पोखियो हो डैमेज थियल, ऐं हिन में मां हे नओं छा हूंदो आहे पॉट होल्डर ठाहे हिन में मां हे प्लांट पोखियो जेको पहिरियों खां डैमेज थियल हो। त उहो ॿिया पन त एॾा फ्रेश न थिया आहिनि। हे मेन जेको आहे इहो फ्रेश थी वियो आहे माशाल्लाह, ऐं सिधो थी बीठो आहे। हाणे हिन मां ग्रोथ थींदी इंशाल्लाह। ऐं हे पुराणो पन आहे हिन जो। ॾाढी मज़े जी शइ हूंदी आहे, ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी आहे मुंहिंजे लाइ। नवां नवां पन निकिरंदा आहिनि जॾहिं। सो हिन में बि कल्ह हिकिड़ी ॿी नई शाख बि विधी हुअमि, ऐं काफ़ी वधी वियो आहे। मनी प्लांट बि, स्नैक प्लांट जो इलाही सारियूं कल्ह मां हितां शाखूं कढियूं जेके बिल्कुलु अची ज़मीन ते पयूं हुयूं या मुड़ी वयूं, चिॿियूं थी वयूं हुयूं। त उहो बजाए सुठियूं लॻण जे उहो हिकिड़ो झंग पियो लॻे, त मां उन्हनि खे बि कटे छॾियो। अॻियां जी फ़िलहालु का प्लैनिंग कोन्हे। सभिनी खां पहिरियों त कुझु ॾींहं पहिरियों कुझु फ़ोटो प्रिंट कराए आई हुयमि, त उन्हनि जा मूंखे फ्रेम करणा आहिनि। उन्हनि खे त फ्रेम मथे पिया आहिनि। सभिनी खां पहिरियों सोचां थी वञा त उन्हनि जा फ्रेम्स खणी ऐं साइज़ चेक करे खणी अचां। ऐं ॿियो त कल्ह जेके रेशमी कपिड़ा मथे कढिया ऐं टॉल उहे बि खणी अचां, त उन्हनि जूं पिक्चर्स वग़ैरह बि कढी छॾियां। लंच जे लाइ चिकन कढी रखियो अथमि हाणे, ऐं डिफ्रॉस्ट थींदो। गैस त 12:30 तक़रीबन, 11:45, 12:30, 12:15, मतिलबु 12 खां पोइ अची वेंदी आहे। थांव कुझु फैलाए छॾिया आहिनि त हे सुकनि। हाणे मां वेंदमि मथे। कल्ह हिते कपिड़ा कढी वई हुअमि ऐं हिकु टॉल बि, इहे बि खणी हलंदमि हेठि, त जीअं मां प्रॉपर इन्हनि जी कयां वीडियो बि ठाहिणी आहे। इन्हनि जो मूंखे सॉरी छा छा भरियलु हूंदो आहे मुंहिंजे खाननि में, तव्हां ॾिसी सघो था। अम्मा जी जेका पिक्चर मां कराई आहे प्रिंट, हे फ्रेम खणी थी हलां हेठि। जेका ब्लैक एंड वाइट मां तव्हां सां शेयर कई उहा हिन में रखंदमि। कोशिशि कंदमि, ॾिसां हिन में पूरी अची वेंदी। A4 साइज़ जी आहे। ऐं कुझु ॿियूं बि खपनि, ॿिया फ्रेम्स बि माशाल्लाह। हे हिकिड़ो मां फ्रेम करे वरितो हिकिड़े फ़ोटो खे। ऐं जीअं त कलर्ड पेपर्स मां वठंदी रहंदी आहियां, कंहिं बि एग्ज़िबिशन मां, संडे बाज़ार मां, किथां बि मूंखे मिलंदा आहिनि, मां वठंदी आहियां। मुंहिंजो इहो शौक़ु आहे, त इहो मां हिते यूज़ कयो आहे। छो त हो फ्रेम जेको मां पहिरियों कढियो उहो इलाही वॾो हो। हे बि कढियो त हे बि उनखां पिक्चर खां वॾो ई हुयो, त मां हिनखे इहो बॉर्डर ॾेई वई हुअमि कलरफुल चौधारी। छो त पिक्चर बिल्कुलु पुराणी ऐं जेको आहे थोरी फेडेड आहे, त तंहिंजे करे थोरो ब्राइट कलर मां हिन जे साइड में ॾिनो आहे। इहो थी वियो। ॿ ॿियूं पिक्चर्स मूंखे करणियूं आहिनि फ्रेम, जंहिंजे लाइ मां हे फ्रेम्स कढी आई आहियां। ऐं सभिनी खां पहिरियों त मां सॼो हिननि खे खोलींदी आहियां, शीशा वीशा धोई प्रॉपर, छो त मिटी ऐं दाग हूंदा आहिनि हिननि जे मथां। ऐं हे मां फ़ोटोस तव्हांखे ॾेखारींदमि कोन, इहे सरप्राइज़ आहे, सीक्रेट आहे। शायदि पोइ कंहिं महिल ॾेखारे बि वठां, कुझु चई नथी सघां। पर बहरहाल मां जंहिंखे बि गिफ्ट कयां थी त उन्हनि जे लाइ इहो सरप्राइज़ आहे। त इहे बि हाणे साफ़ु करे मां फ्रेम कंदमि इंशाल्लाह। माशाल्लाह हिन जी वीडियो मां शेयर करे चुकी आहियां, यकीनन तव्हां ॾिसी वरिती हूंदी। फाइनल पैकिंग त हिननि जे अॼु मां न कंदमि, पर बहरहाल इहे शयूं मूंखे हितां हटाइणियूं आहिनि। हिननि सभिनी जूं थेलियूं हिते फैलियूं पियूं आहिनि।
वीडियो ठाहियमि ऐं वीडियो तव्हां उहा पार्ट 1 ॾिसी चुका हूंदो, यकीनन मां शेयर करे चुकी आहियां। ऐं गैस चेक कयमि त अची वई आहे। सो हाणे सभिनी खां पहिरियों मां ॿोड़ चाढ़ींदमि। ॿोड़ चाढ़े उन खां पोइ अटो त ॻोहिण लाइ काफ़ी आहे, उन खां पोइ मां इन्हनि शयुनि खे थोरो थेलियुनि में विझी साइड ते कंदमि। फाइनल पैकिंग तॾहिं कंदमि जॾहिं मां ॿियो सामान बि अञा वठी ईंदमि इनशाला। माशाल्लाह मज़ेदार ॿोड़ तयारु थी रहियो आहे। हिन में हाणे थोरो पाणी विझी हिनखे दम ॾींदमि, थोरी देरि रेस्ट कंदमि, पोइ अची मानी पचाईंदमि। मानी बि इन करे पचाए छॾींदमि त जीअं मां पोइ विझी करे निमाज़ जी तयारी कयां। गर्मी एॾी थी वई आहे जो हाणे बोची खाने में बीहो त माण्हू सॼो पघिड़िजी थो वञे। सो ॿोड़ मुंहिंजो आहे रेडी तक़रीबन। हिनखे हल्की बाहि ते छॾींदमि ऐं खीर बि काढ़े छॾियमि। ज़ाहिर आहे जंहिं महिल खीर वारो ईंदो आहे त उन महिल गैस न हूंदी आहे, त पोइ खीर देॻड़ीअ में लाहे मां फ्रिज में रखंदी आहियां, थेलीअ में न छॾे ॾींदी आहियां। इन करे जो थेलीअ में पोइ जेका सॼी खीर जी क्रीम आहे न, अगरि थेलीअ सूधो फ्रिज में रखो त उहा सॼी क्रीम उन थेलीअ में चिंबड़ी वेंदी आहे ऐं पोइ उहा प्रॉपरली उन मां न निकिरंदी आहे। इन करे मां खीर हमेशह थेलीअ मां देॻड़ीअ में लाहे पोइ फ्रिज में रखंदी आहियां। सो थोरी देरि आहे मुंहिंजे रेस्ट जो टाइम, पोइ अची मानी पचाईंदमि। शाम जा पूरा 4:15 थिया आहिनि ऐं कुझु देरि आराम करण खां पोइ मां आई आहियां बाक़ी प्लांट्स खे पाणी ॾियण जे लाइ। सो ऐं उन खां पोइ प्लानिंग इहा ई आहे त कुझु कमु कंदमि इनशाला, कुझु न कुझु डिफरेंट। यानी जेके मुंहिंजा इलाही सारा प्रोजेक्ट्स कुझु ज़हन में हूंदा आहिनि, कुझु शुरू थियल हूंदा आहिनि, त पोइ उन्हनि खे कंप्लीट करिणो हूंदो आहे, स्टार्ट करिणो हूंदो आहे। वरी स्टार्ट थींदा आहिनि त कॾहिं न कॾहिं पूरा बि थी वेंदा आहिनि अलाह जे करम सां। सो फ़िलहालु हीउ कमु करे वठां, उन खां पोइ जेको बि कुझु नओं शुरू कंदमि उहो यकीनन मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। प्लांट्स खे पाणी ॾेई आयमि ऐं मूंखे ठाहिणा आहिनि कुझु टॉइज़। सो मां हे कुझु कपिड़ा कढिया आहिनि ऐं वीडियो हिन जी अलॻि सां ठाहींदमि, ट्यूटोरियल अलॻि सां ॾींदमि त जीअं अगरि ॿियो को बि ठाहिणु चाहे त उनखे बि उहो सॼो तरीक़ो ख़बर पइजी वञे। सो कटिंग कयां थी पहिरियों त हिन जी वीडियो मां अलॻि सां थी ठाहियां। टे पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं उन खां पहिरियों मां हे कुझु कमु कयो आहे, पर मां हिन जी वीडियो न ठाही आहे छो त मूंखे यादि आयो त मां हिकिड़े पखीअ जी ठाहे चुकी आहियां। पोइ मां इहो सोचियो त हे कंप्लीट करण खां पोइ मां एक्सप्लेन करे हिन जी हिकिड़ी अलॻि सां वीडियो ठाहे छॾींदमि जेका ईज़ीली सभिनी खे सम्झ में अची वेंदी यकीनन। सो फ़िलहालु थोरी देरि रेस्ट कयां। हा बाक़ी ॿिया ठाहींदमि टॉइज़ त उन्हनि जी मां ज़रूरु शेयर कंदमि, वीडियो ठाहींदमि। अहिड़े टाइप जो हिकिड़ो पखी मां ठाहे चुकी आहियां। अगरि तव्हां सर्च कंदव यूट्यूब ते फैब्रिक बर्ड बाय नसरीन वफ़ाई त तव्हांखे मिली वेंदो यकीनन। सांझीअ जी निमाज़ में थोरो टाइम आहे, 2-3 मिंट आहिनि ऐं मां हिते कबाब पचण लाइ रखिया आहिनि। राति जी मानीअ में असां इहे शामी कबाब ऐं फ्राइज़ ऐं डबल रोटी टोस्ट, सो इहो असांजो थींदो डिनर। ऐं हे बोर्ड हिते जेको मंझंदि वारो पियो आहे इहो इनशाला सुभाणे मंझंदि असां यूज़ कंदासीं, छो त सुबुह जो असांखे ॿाहिरि वञिणो हूंदो इलाही सारे कम सां, त वापसि अची कुझु पचाइण जो टाइम हुजे न हुजे त असांजे लाइ सहूलियत थी वेंदी। सो मां तव्हांखां मोकिलाईंदमि अॼु जे हिन ब्लॉग मां। ऐं मां पंहिंजे हिसाब सां ॾाढो सुठो ॾींहुं गुज़ारियो आहे। तव्हां ॿुधाइजो तव्हांखे अॼु जो व्लॉग कीअं लॻो आहे। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। इनशाला असां नए व्लॉग में वरी मिलंदासीं। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। अलाह वाहे।